बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु 4 मार्च 2024 जो ॾिहाड़ो आहे। 4 मार्च 2024 ते पाकिस्तान जो वज़ीर आज़म मियां मोहम्मद शहबाज शरीफ़ साहब जेको पहिरियां 16 महीना रजीम चेंज ऑपरेशन खां बाद में हिन मुल्क जो बदकिस्मती सां वज़ीर आज़म मुक़ररु थियो ऐं वरी 5 सालनि जे लाइ मियां शहबाज शरीफ़ साहब खे 5 सालनि जे लाइ वज़ीर आज़म पाकिस्तान मुंतखब कयो वियो आहे। पाकिस्तान जे 23 करोड़ अवाम जंहिं पार्टीअ खे जंहिं लीडर खे मैंडेट ॾिनो फारम 45 यानी जेको अवामी मुंतखब कयल नुमाइंदनि वटि जेको फारम हूंदो आहे जंहिंजे ज़रिए फारम 47 ठाहियो वेंदो आहे, उन 45 जे फारम यानी फार्म 45 खे रद्द करे उनखे ख़त्म करे या उनखे कंहिं बि सूरत में का हैसियत न ॾेई करे डायरेक्ट फार्म 47 जी मुंतखब कयल हीअ असेंबली नेशनल असेंबली पाकिस्तान जी अॼु वज़ीर आज़म पाकिस्तान जो इंतखाब कयो। 23 करोड़ अवाम जी बदकिस्मती आहे त 75 सालनि खां वठी कंहिं बि अहिड़े जमहूरी लीडर, चाहे उहो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुजे, शहीद मोहतरमा राणी बेनज़ीर भुट्टो हुजे या इमरान खान हुजे, 23 करोड़ अवाम जेको मुंतखब करे थो जंहिं बि लीडर खे पंहिंजे 5 सालनि जे मुस्तक़बिल जे हवाले सां अफ़सोस सां चवणो पए थो त उन लीडर खे हिन मुल्क जे अंदरि पंहिंजी हुकूमत ठाहिण जी इजाज़त नथी ॾिनी वञे। अगरि जेकॾहिं ठाहे बि थो त 5 सालनि जे मुदे पूरे थियण खां पहिरियां हुनखे कंहिं न कंहिं इल्ज़ाम हेठि आणे अदालत जे ज़रिए उनखे नाहाल कराए उनखे घर भेड़ो कयो वञे। हिते मां वाज़े कंदो हलां त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ उहा पहिरें वांगुरु का बि ग़लती न कंदी। जीअं नेशनल असेंबली था इस्तीफ़ा ॾियणु, KPK असेंबली टोड़, पंजाब असेंबली टोड़, पंहिंजा जेके MP MLA चूंडियल हुआ उन्हनि खां रिज़ाइन कराए रोडनि रस्तनि ते आया। हिन भेरे नई हिकमत अमली हूंदी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी। मां सम्झां थो त क़ौमी असेंबली जे अंदरि बि मुहारो अटकायो वेंदो। KPK असेंबली त हुअं बि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी आहे। पंजाब सूबे जे अंदरि जेके सूबाई मेंबर आहिनि उहे बि मेजॉरिटी में आहिनि, ॿिए नंबर ते आहिनि। यानी पहिरियां त नून लीग जी मरियम नवाज़ खे वज़ीर आला पंजाब मुंतखब थी चुकी आहे। उनखां बाद में जेका मेजॉरिटी आहे उहा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी आहे। यानी पूरे पाकिस्तान जे अंदरि जेके असेंबली आहिनि उन्हनि जे हवाले सां बि एहतजाज कयो वेंदो त ही असेंबलियूं चाहे सूबाई असेंबली पंजाब जी हुजे या नेशनल असेंबली पाकिस्तान जी हुजे, उहे फार्म 47 ते ठहियल यानी वारीअ जे दड़े ते ठहियल हीअ अॾावत जेका आहे उहा कंहिं बि वक़्तु को तूफ़ान आयो त उॾामी हली वेंदी, ड्रही पट थी वेंदी। हिन करे ही वारी जो दड़ो फार्म 47 जे मूजिबि जेको ठहियल आहे, इहा अॾावत कंहिं बि वक़्तु ड्रही सघे थी, किरी सघे थी। रोडनि रस्तनि ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ईंदी। अदालती निज़ाम जे हवाले सां अदालतनि में वञी करे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजो डिफेंस कंदी ऐं असेंबली जे अंदरि नून लीग खे यानी PMLN या उनजे इतिहादी जमायतुनि सां मुहारो अटकाइण जे लाइ भरपूर पंहिंजो किरदारु अदा कंदी। ॾिसूं त हीअ नई चूंडियल हुकूमत एतिरो दबाव या एतिरो ज़ोर बर्दाश्त करे सघे थी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो, या
उन खां पहिरियां ई चंद महीननि जे अंदरि अंदरि पंहिंजा हथ मथे करे इन इल्ज़ाम तहत रिज़ाइन ॾींदा या असेंबली टोड़ींदा त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मुल्क जे अंदरि असांखे हुकूमत नथी करिजे। रोडनि रस्तनि ते, होटलनि ते, कॉलेजनि में जिते जिते इंटरव्यू, जिते जिते उनजी पिकनिक थिए थी, जिते जिते वञनि था, उते पाकिस्तान जो 23 करोड़ अवाम हुनजो पीछो करे थो। इहो पीछो हुननि खे घरनि ताईं, घरनि जे अंदरि जेकॾहिं मोबाइल खोलनि था, यूट्यूब चैनल ॾिसनि था, फेसबुक ॾिसनि था, त उन्हनि जे साम्हूं उन्हनि खे उहा साॻी शइ नज़र अचे थी जेका ॿाहिरि रोडनि रस्तनि ते नज़र अचे थी, जेका असेंबली में नज़र अचे थी, जेका कंहिं बि टूअर ते, कंहिं होटल ते मानी खाइण वञनि था, उते बि उन्हनि खे इहा शइ महसूसु थिए थी, नज़र अचे थी त पाकिस्तान जो अवाम गुस्से में आहे, पाकिस्तान जो अवाम ॾुख ऐं रंज में आहे ऐं इंतकाम में आहे। जॾहिं असां इंतकाम करे वोट जे बदिले, वोट जे ज़रिए असां इंतकाम वरितोसीं ऐं इमरान ख़ान खे वोट ॾेई करे कामयाबु कयोसीं फार्म 45 जे मूजिबि, त 45 जे फार्म खे रद्द करे सिलेक्टेड फार्म 47 जेको ठाहियो वियो उन जे मूजिबि हीअ असेंबली आहे वारी जी धड़े वारी, उनखे कंहिं बि सूरत में पाकिस्तान जो अवाम बर्दाश्त नथो करे। इन हवाले सां ॾिसणो इहो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजो वज़न केतिरो ॾेखारे थी असेंबली जे अंदरि, अदालती निज़ाम जे हवाले सां अदालतनि में पंहिंजो डिफेंस केतिरो वठे थी, ऐं रोडनि रस्तनि जी जेका सियासत आहे उन में केतिरो पंहिंजो पाण खे मंझराए थी। ऐं ॾिसणो आख़िर में इहो बि आहे त KPK सूबे जे अंदरि जेके बि कार्रवायूं थियूं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी क़यादत सां, लीडरशिप सां, कारकुननि सां, उन्हनि जे हवाले सां अली अमीन गंडापुर CM KPK खैबर पख्तूनख्वा केतिरो रिलीफ ॾिए थो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे कारकुननि खे।